सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था। ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में जेका मेहरान टेलीविजन तां नशर थी रही आहे, खोड़ सारियूं ईद जूं अव्हांखे वाधायूं हुजनि। ॿीहर तव्हांखे वाधायूं ॾींदासीं। जेके बि असांजा मेहरान टेलीविजन जा व्यूअर्स आहिनि, अव्हां साण असांजी ईद हमेशह डबल हूंदी आहे। हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन सां सहकारी केरु आहिनि, कंहिं ईद खे स्पेशल बणायो आहे ज़ीरा प्लस। ऐं चयो वञे थो त ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। ज़ीरा प्लस हुजे, चांहि हुजे त पोइ कचहरी ख़तम ई न थिए। उनखां अलावा असां वटि आहे टपाल दानेदार, माना ज़ीरा प्लस जी ॻाल्हि थी आहे त पोइ टपाल दानेदार बि आहे। यूनिक द पावर इज़ हियर, सरसब्ज़ ज़मीन की जान, फसल की शान, टैंक। ऐं टैंक जो स्लोगन बि ॾाढो सुहिणो ख़ूबसूरत आहे, बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। सो असां अॻियां वधूं था। असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि। सो इंट्रोडक्शन आउं करायां, अव्हां कराईंदा? तव्हां करायो भले। ओके ओके जी। तनवीर सिद्दीकी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं हिननि जो इंट्रोडक्शन जेकॾहिं असां करायूं त टाइम असांजो थोरो तवील असांखे खपे। सो बस हिननि जी सुञाणप रुॻो इहा आहे त मौसीक़ी ऐं मौसीक़ी ख़ुसूसन मौसीक़ी जे हवाले सां हिननि जे गीत जेके ॻाईंदा आहिनि त पंहिंजो हिकिड़ो हैदराबाद जी सुञाणप आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हुन सां गॾोगॾु एजुकेशनिस्ट बि आहिनि, त माना असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त हिननि सिलेक्शन इलाही बहितरीनु आहे। खोड़ सारियूं ईद जूं तव्हांखे वाधायूं असां ॾियूं था। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? थैंक यू वेरी मच कि आपने आज के इस खुसूसी प्रोग्राम में मुझे कॉल किया और मेरी जानिब से पूरे पाकिस्तान को दिल की गहराइयों से ईद मुबारक। और माशाल्लाह जिस तरह से आपका ये शो चल रहा है, लोगों की वॉचिंग है, तो दुआ कहूँ कि अल्लाह ताला मेहरान टीवी को दिन दुगनी रात चौगनी तरक्की दे और आप तमाम लोगों को भी ईद मुबारक। मुबारक, खैर मुबारक। सो हाणे असां चाहियूं था त प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत अव्हां बणायो। अव्हां एतिरा सुठा सिंगर आहियो, छा सिलेक्शन आहे? ॿीहर स्टार्ट वठंदा, अव्हां कीअं वठंदा? मैं आपको एक अपने ज़माने का एक मशहूर सॉन्ग है, हो सके तो मेरा एक काम करो। वो चूंकि ईद का मौका भी है तो आजकल काम जो है वो कुर्बानी का है, तो सबसे कह रहे हैं कि कोई ना कोई काम करो, तो मैं भी ये कहूँगा कि हो सके तो मेरा कोई काम करो। जबरदस्त जबरदस्त। हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो। दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ, दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ। तुम हो जीते हुए और मैं हारा हुआ, मेरे जज्बात का एहतराम करो, मेरे जज्बात का एहतराम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। आ गए तुम, तुम्हारा बहुत शुक्रिया। आ गए तुम, तुम्हारा
बहुत शुक्रिया कर ली ज़हमत गवारा, बहुत शुक्रिया मेरे जज्बात का एहतराम करो, मेरे जज्बात का एहतराम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त। आपने कहा आपके जमाने का सॉन्ग, मैं कहूँगी एवरग्रीन है ये। जी सिंधी गीत हो शाम जो जबरदस्त। सही बात। वो शाम जो ही बस नासां जे कयो, शाम जो ही पर नासां जे कयो, कुछ तई दा कयो, केत गालियूं कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो। वाह वाह वाह। ये अपने वक्त का वाकई एक मकबूल सॉन्ग था और बेसिकली ये एक सिंधी सॉन्ग है और इसको उर्दू में जो है अरशद महमूद साहब ने गाया और दोनों ही अपनी जगह बेहतरीन सॉन्ग है। त ही सॉन्ग एवरग्रीन सॉन्ग है, ॾाढो 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 बेहतरीन सॉन्ग है। ऐं असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। अदी ज़ाहिदा खां असां पुछंदासीं तव्हांजी, असां यू आर वेरी यंग स्टिल, मां इहो ज़रूरु चवंदसि तव्हांजी जवानी जी वरी बि असां ॻाल्हि कईसीं त तॾहिं जी ईद ऐं हींअर ईद में तव्हां डिफरेंस ॿुधायो, मतिलबु थोरो ॿुधायो तॾहिं मतिलबु छा छा शौक़ु हूंदा हुया, कुकिंग, सिलाई, कढ़ाई। त मुंहिंजे ख़्याल सां इहो तव्हां पाण चयो त हिकु छोकिरी जे करे इन्हनि सभिनीनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे त इहा हुनजी सूंह आहे। बिल्कुलु सही था चओ। एक्चुअली बाबा साईं कामरेड ताज मोहम्मद अबड़ो असांजी एजुकेशन ॾांहुं तमामु घणो फ़िक्रमंद हूंदा। हर वक़्तु असांखे इहो चवंदा रहंदा बाबा पहिरें एजुकेशन, उन खां पोइ बाक़ी कम। अल्हम्दुलिल्लाह बाबा सेशन जज हुया, पर असांजे घर में तमामु हिकिड़ी फ़ौज हुई नौकरनि जी, ईअं सम्झो मुलाज़िमनि जी फ़ौज हुई। पर उन जे बावजूद बि अम्मा असांखे चयो त बाबा कुकिंग बि सिखणी अथव, सिलाई बि सिखणी अथव। सही। ऐं उन खां अलावा एडिशनल मूंखे शौक़ु हूंदो हो पेंटिंग जो। अच्छा। मां पेंटिंग कंदी हुअसि ऐं मां एज़ अ राइटर तव्हां ईअं सम्झो मां 6हें दर्जे में पहिरीं कहाणी लिखी आहे। मुंहिंजी पहिरीं कहाणी उन ज़माने में ॿारनि जो हिकिड़ो रिसालो हूंदो हो गुल फुल, त उन में मुंहिंजी पहिरीं कहाणी छपी आहे। त मुंहिंजे इहे सभु कम हूंदा हुआ। मां जॾहिं मंझंदि थींदी ऐं सभई आरामी हूंदा हुआ त मां चुप चुप करे निकिरंदी हुअसि कमरे मां ऐं वञी बोरची खाने में कुझु न कुझु ठाहींदी हुअसि। पोइ उहो ग़लति सलत शयूं जेके ठही वेंदियूं हुयूं, शाम जो पोइ अम्मा कुझु तारीफ़ कंदी हुई, कुझु दड़का बि ॾींदी हुई त हेॾो हेॾो ज़्यान करे छॾी हुई। पर ईअं ई सिखबो आहे। सही। न्याणियूं ईअं ई सिखंदियूं आहिनि ऐं सिखी पोइ अॻियां वधंदियूं आहिनि। ज़रूरी आहे इहो। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं इहे सभु शयूं प्रैक्टिस में हुअण बि बिल्कुलु तमामु ज़रूरी हुअणु आहे। घुरिजे। तव्हांजा असां शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां टाइम ॾिनो ईद जे हिन स्पेशल ॾींहं ते। तव्हां एंड में छा पैगाम ॾींदा, छा नियापो ॾींदा? मां इहो ॾींदसि, हिकिड़ो जेको मैसेज हूंदो मुंहिंजो इहो हूंदो आहे त असांजे दौर में या अॻिले दौर में जेके माण्हू हुआ उनमें वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। अॻे माण्हू बर्दाश्त कंदा हुआ, हिकिड़ी टॉलरेंस हूंदी हुई उन्हनि में त नज़रअंदाज़ करिणो आहे, बर्दाश्त करिणो आहे। पर हाणे उहो सभु कुझु न रहियो आहे। अॼु न असां कंहिंजो बर्दाश्त था कयूं, न कंहिंखे माफ़ी था ॾियूं ऐं न कंहिंजो नज़रअंदाज़ था कयूं। जॾहिं इहे सभई शयूं असां में अची वियूं न त असांजो ईगो थी वेंदा आहिनि ऐं पोइ असांजा प्रॉब्लम्स जेके हूंदा आहिनि उहे अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां ॿियनि जा प्रॉब्लम्स वधाए छॾींदा आहियूं। असांजे हिकिड़े हा या न सां ॿियनि जा मसइला वधी वेंदा आहिनि। तंहिं करे मां इहो ई चवंदसि हर इंसान में थोरी बर्दाश्त आणियो, थोरो दरगुज़र कयो ऐं कंहिंखे माफ़ करे ॾिसो, यकीनन तव्हांखे सुकून मिलंदो। वाह, ज़बरदस्त, इलाही सुठो, इलाही ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। ऐं हाणे असां वधंदासीं प्रोग्राम जी तरफ़। चिल्ड्रन टाइम प्रोग्राम आहे, ॿारनि जो प्रोग्राम आहे। ॾाढो ख़ूबसूरत सुठो प्रोग्राम नशर थींदो आहे मेहरान टेलीविज़न तां, स्पेशली ॿारनि जे लाइ। सो जेके बि ॿार वेठा आहिनि तव्हांजे लाइ ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, काॾे न वञिजो, प्रोग्राम मां ॾिसिजो। थोरो नंढो ब्रेक आहे, असां वधूं था, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में।